मरकी में माड़ी पेट्रोलियम फील्ड वर्कर्स यूनियन पारां मुतालिबनि जी मञता लाइ कंपनी जी गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौके ते ख़िताब कंदे यूनियन अॻवान उस्मान मज़हर, इमाम बख्श ऐं ॿियनि चयो त कंपनी बिना जवाज़ केतिरनि ई मुलाज़िमनि खे कढी छॾियो आहे ऐं एग्रीमेंट बि नाहे करे रही, जॾहिं त सनकोटा पिणु ख़तमु कई वई आहे। उन्हनि चयो त कंपनी जो हिकु ऑफिसर मज़दूरनि सां बदतमीज़ी करे रहियो आहे ऐं जांच कंदड़नि चयो त संदन जाइज़ मुतालबा तस्लीम करे बरतरफ़ कयल मुलाज़िमनि खे बहाल कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मसलो इहो आहे जो माड़ी पेट्रोलियम जे असां वर्कर हूं 600 वर्कर हूं असां तक़रीबन, ऐं असांजा कुझु वर्कर जेके आहिनि उहे बरतरफ़ कया विया आहिनि कंहिं बिना वजह। 3 वर्कर बरतरफ़ कया विया आहिनि ऐं असांजो एग्रीमेंट पूरे साल खां नथो कयो वियो। इन्हीं जे करे असां सराफा इत्तेहाद कयूं था। मजदूर के बेटे को मजदूर रखा जाता है, लेकिन उसी मजदूर की हालत में भी उसको भी हटाने चाह रहे हैं। ये कभी बर्दाश्त नहीं करेंगे। हमारा बेटा हमारी जगह पे आएगा और हमारा जो एग्रीमेंट है कानूनी हमारा हक है, साल के बाद जो होता है वो होना चाहिए। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।